बोज़दार वडा में माल चाढ़ींदड़ नींगर खे 5 ॼणनि इज्तिमाही ॾाढाई जो निशानो बणायो जॾहिं त पुलिस केस दाख़िल करे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। बोज़दार वडा थाणे जी हद ॻोठ मीर हसन शहर जो रहवासी 12 सालनि जो नींगर नदीम शहर मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त हू बकरियूं चारे रहियो हो त 5 जवाबदारनि ज़बरदस्ती खणी वञी साणस बदफेली कई। हुन चयो त संदसि रड़ियनि ते ॻोठाणनि पहुची हिकु ॼणे अली गुलाब शर खे सोगो करे वरितो जॾहिं त ॿिया जवाबदार फरार थी विया। मां बकरियूं बेचारियां बकरियूं 6 बजे टाइम कल शाम जो मां अचां पियो मोटियो त मूंखे सॾु कयो चयूं खट खणाए। मां खट जो खणाईमान त वरी मूंखे अंदरि जेको आहे सॾु करे हिन जीअं खट खणाईमान त मूंखे दशऊं मूंखे चयूं शराब पीअंदे शराब मां न पीतो मूंखे दसे चढ़ी आहे मूंखे ज़ोरी ज़ना पिया कया हूंदऊं। होॾा नींगर जे भाउ नज़ीर शर जी फरियाद ते अली गुलाब शर सदाम शर समेत 5 अणॼातल माण्हुनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk